मार्च औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं इन तारीख़ी ॾींहं जो पस मंज़र इहो आहे त 8 मार्च 1907 ईस्वीअ में अमेरिका जे शहर न्यूयॉर्क अंदरि लिबास साज़ीअ जी सिनत सां वास्तो रखंदड़ सैकड़ो औरतुनि रस्तनि ते अची पंहिंजे मुतालबनि लाइ मुज़ाहिरा कया ऐं उन्हनि जो मुतालबो इहो हो त असांखे मर्द जे बराबरि हुकूक फ़राहम कया वञनि। पर रियासत तरफ़ां उन्हनि ते लाठी चार्ज कई वई। 1 साल खां पोइ सुई साज़ीअ जी सिनत सां वास्तो रखंदड़ उन ई शहर जे अंदरि पोरियत औरतुनि ॿीहर पंहिंजे वोट जे हक़नि लाइ रोडनि ते अची एहतजाज कया। पर उन दफ़े बि रियासत तरफ़ां उन्हनि ते तशदुद कयो वियो ऐं उन दफ़े एतिरो तशदुद कयो वियो जो उन्हनि खे वारनि खां वठी रस्तनि ते घीलियो वियो। उन ॾींहं खां वठी औरतूं पंहिंजे हुकूकनि लाइ आवाज़ उथारींदियूं थियूं अचनि। नारी जमहूरी मुहाज़ औरतुनि ते न तारीख़ी जिबर ऐं पदरशाही निज़ाम खे सम्झंदे औरतुनि जी मज़लूमियत, महकूमियत ऐं जिन्सी इस्तेहसाल ते मबनी तमामु रियासती, मुआशी ऐं समाजी ढांचनि ऐं रवायतुनि जे मुकमल ख़ात्मे जी जिदोजहद जो वाइदो वर्जाए थी। औरत जी आज़ादीअ मां असांजी मुराद औरत जी आज़ादी हिकु मुकमल फ़र्द जी हैसियत में आहे ऐं असांजो पाकिस्तान जी रियासत खां इहो मुतालबो आहे त इन रियासत अंदरि रहंदड़ तमामु औरतुनि ऐं ॿारनि खे बुनियादी हक़ूक़, बुनियादी सहूलतूं जीअं रोज़गार जी सहूलत, तालीम जी या सिहत जी सहूलत फ़राहम कयूं वञनि। ऐं असांजो तमामु सियासी तंज़ीमुनि ऐं तहरीकुनि खां इहो मुतालबो आहे त हू औरत सवाल खे पंहिंजे रोज़मर्रा जी सियासत जो हिसो बणाइनि।